नाज़िन मटियारी में पीटीआई अॻवान सिंध मेमण इतिहाद जे सरवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में लखे रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे। शहर की सियासी समाजी धुरियन हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में धाड़े वारे वाक़े ते ॻणती जो इज़हार किया है। शहर के बाकेल पोटापाड़े में नाले वारी समाजी अॻवान ऐं सिंध मेमण इतिहाद के सरवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में हथियार बंदन घिड़ी रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फुर कियो आहे, जंहिंजी मालियत 15 लाख खां मथे आहे। हाजी अब्दुल रज़ाक मेमण के पुटन एक फोरू के सोगो करे वरतो, जडे त ॿिया हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। समाजी अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में लखे रुपयनि की फुर ते शहर की सियासी समाजी अॻवाननि ॻणती जो इज़हार किया है। शहरियों जो चवण है हाजी अब्दुल रज़ाक मेमण मटियारी की अहम शख्सियत है, जंहिं अवाम की समाजी ख़िदमत करे पान मल्हायो है। संदसि घर में फुर वारो वाक़े ते सख्त ख़दशा आहिनि। शहरन मुतालबो कियो त हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में फुरकियल सामान फौरी तौर वापिस कराए जवाबदारन के गिरफ्तार किया वञे। नाज़िन अहम खबर तव्हां खे एक दफ़ो ॿीहर अपडेट कंदा हलूं त मटियारी में पीटीआई अॻवान ऐं सिंध मेमण इतिहाद जे सरवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में लखे रुपयनि जो धाड़ो हयो वियो आहे। शहर की सियासी समाजी धुरियन हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में धाड़े वारे वाक़े ते ॻणती जो इज़हार किया है। शहर के बाकेल पोटापाड़े में नाले वारी समाजी अॻवान ऐं सिंध मेमण इतिहाद के सरवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में हथियार बंदन घिड़ी रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फुर कियो आहे, जंहिंजी मालियत 15 लाख खां मथे आहे। हाजी अब्दुल रज़ाक मेमण के पुटन एक फोरू के सोगो करे वरतो, जडे त ॿिया हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। समाजी अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में लखे रुपयनि की फुर ते शहर की सियासी समाजी अॻवाननि ॻणती जो इज़हार किया है। शहरियों जो चवण है हाजी अब्दुल रज़ाक मेमण मटियारी की अहम शख्सियत है, जे अवाम की सियासी समाजी ख़िदमत करे पान मल्हायो है। संदसि घर में फुर वारे वाक़े ते सख्त ख़दशा आहिनि। शहरन मुतालबो कियो त हाजी अब्दुल रज़ाक मेमण के घर में फुर कियल सामान फौरी तौर वापिस कराए जवाबदारन के गिरफ्तार किया वञे।